नबी से फरमाए इज़ा अताकुम कौमुन करीमुन फाकरिमू जरे कौम जो सरदार लड़ी अचे तो उनजी इज्जत कयो मोली हदीस में कोने रस्ते में पहुंचो सां रानी कर कोन पहुंचो मूंखे हिकिड़े माण्हू काल जेकड़ो मौलवी आ वो मौलवी चले तो असां उनजो क्लिप ॿुधो आहे तव्हां क्लिप था असां मोकिलियूं उन क्लिप में वो मां त उनखे मौलवी बि पसंदि कोन थो कयां चवण छो त मौलवी आलिम उहो आहे जंहिंजो सीनो मुस्तफ़ा जी मोहब्बत सां आबाद आहे जेको मुस्तफ़ा सां बुग़्ज़ रखे थो उहो मुल्लो न आहे मौलवी न आहे आलिम न आहे उहो मुल्लो आहे या मुल्लू आहे या कटड़ू आहे उहो बेअदब आहे जी हुन में उहो छा थो चवे चईसि हिकिड़ी हदीस पढ़ी अब सुनियो जागो हिकिड़े उन उहा हदीस पढ़ी आहे हाणे हदीस ॿुधो ऐं हदीस पढ़ी करे साबित कयो अथई त वॾेरनि जी इज़त करण जो हुकुम अल्लाह ॾिनो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजी हदीस में ॿुधायो आहे पोइ हिकिड़ी उन हदीस पढ़ी आहे ऐं साबित करणु छा पियो चाहे पोइ साम्हूं वॾेरो वेठो तोखे ख़बर आहे न अबा असांखे रब ज़ुल जलाल मुस्तफ़ा जे दर जी ग़ुलामी नसीब कई आहे ऐं इन्हनि बद मज़हबनि खे वॾेरनि जे दर जी ग़ुलामी रब नसीब कई जेके कूड़ा माण्हू उन्हनि जी चर्चा कई पर असांखे अल्लाह ताला इहा महिरबानी फरमाई आहे असां मुस्तफ़ा जे दर जा फ़क़ीर वो सामू को वॾेरो वेठो अची नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हदीस में वॾेरनि जे सरदारनि जी इज़त जो हुकुम ॾिनो आहे मुफ्ती साहब इन जी वज़ाहत फरमायो मां जो हो ठगी थो करे मुस्तफ़ा जो फरमान सचो मुल्लो कूड़ो अचो त मां सची हदीस तोखे ॿुधाए इन हदीस में गड़बड़ू हुन मुल्ले कयो वो मश्करो अथव हिकिड़ो न चंदो माण्हुनि खे खिलाइण लाइ पोइ तव्हां जहिड़ा माण्हू बि कॾहिं कॾहिं पुछंदा यार असां इन माण्हू सां फोटो बि कढरायूं मां चवां थो इहा इस्लाम जी तौहीन आहे ऐं उलमा जो इहो फरमान आहे क़यामत जी निशानी मां इहा बि निशानी आहे जो मिंबर ते बंदर ऐं भोला नचंदा जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि अञा बि सम्झ में न अचे वञी करे शिकिल जांच उन्हनि अलाह जे प्यारनि ॿारनि जो फरमान सचो उहो चवे थो तवजो सां ॿुधो मां चयो बाबा ग़लतियूं हाणे कहिड़ियूं सही मुंहिंजो हिकिड़ी ख़यानत इहा कई अथई जो हदीस ग़लत पढ़ी इज़ा अताकुम कौमुन करीमुन फाकरिमू इज़ा अताकुम कौमुन करीमुन फाकरिमू वो तो पढ़े इज़ा अताकुम कौमुन करीमुन फअकरिमूहु ऐं वरी पुछे तो देखा वेठो आपो हत खाऊ चेबा ही हदीस आहे मौलवी साहब हो चवे तो आ भाई न को हदीस हुन पढ़ी न को हुन पढ़ी पहली ख़यानत इहा कई जो हदीस ग़लत पढ़ी हदीस जा कंहिं बि किताब में लफ़्ज़ इहे कोन्हनि इज़ा अताकुम कौमुन करीमुन इहे लफ़्ज़ ई कोन्हनि बल्कि हदीस जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे हदीस जा लफ़्ज़ आहिनि इज़ा अताकुम करीमुन मुज़ाफ़ ऐं मुज़ाफ़ इलैहि सां मौसूफ़ सिफ़त सां लफ़्ज़ किथे बि मौजूद कोन आहे ऐं हिकु ख़यानत इन इहा कई त हदीस ई ग़लत पढ़ी पंहिंजे पाण खे आलिम था सॾाइनि पर इन्हनि बद मज़हबनि जो हाल इहो आहे जो हिकु हदीस बि चङी ज़ेर ज़बर सां पढ़णु कोन थी अचे न वरी दावाऊं था कनि या रसूल अल्लाह चवण वारनि सां मुक़ाबले सां चओ था पुॼी कोन सघंदव ॼट हिते इल्म जी ज़रूरत आहे इज़ा अताकुम कौमुन करीमुन जा लफ़्ज़ कोन इज़ा अताकुम करीमु कौमिन हिकु ख़यानत ॿी ख़यानत इहा हदीस में तहरीफ करे हदीस जे माना खे मटाइण ऐं ग़लत बयान करे कंहिं वॾेरे शराबीअ कबाबीअ ज़ानीअ निभागे मदाफ़ाल बदमज़हब खे ख़ुशि कयईं माना हदीस जी माना बि मटाई अॼु त मां तोखे ॿुधायां त इहा हदीस लिखियल कहिड़े किताब में आहे उन जो हक़ीक़ी मतिलबु छा आहे सुभाणे अल्लाह
या हदीस जेका आहे या हदीस मुस्तदरक इमाम हाकिम में मौजूद है जो रावी हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह है आई यो किताब जेको आहे सुनन इब्न माजा उन सुनन इब्न माजा में वरी रिवायत मरफूअन रिवायत आहे हजरत अब्दुल्लाह बिन उमर जी हाणे सॼी हदीस कीअं वा अबादाल सॼी ॿुधाईंदो मां सीनो मदीनो थी पवंदी ठरी हदीस छा आहे मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबिया उन जो नालो आहे हजरत जरीर बिन अब्दुल्लाह अल बजली ऐं पंहिंजे क़ौम जो सरदार हो जो सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह ओ अञा मुस्लमान कोन थियो आहे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी खिदमत में आयो खिदमत में पहुतो त महबूब जा सहाबी महबूब खे हीअं इर्द गिर्द चौफेर वेही रहंदा हुआ ऐं मुंहिंजे महबूब जा सहाबी करीब करीब वेहण जी कोशिश कंदा हुआ त महबूब जेको फरमाए उहो फरमान महबूब जो ॿुधूं महबूब जी महफ़िल कचहरी सफ़ा भरी पई ये पाण चऊं बाबा माण्हू माण्हू साईं गॾियो गॾियो पियो आहे ये महबूब जी कचहरी भरी पई त उहो हज़रत जरीर जो आयो सुभान अल्लाह हज़रत जरीर जो आयो वो अची करे हाणे कानून व शरीयत जो बाबा जाते जाए मिले उते जो लताड़ न कर माण्हू जी त वो सहाबी हलंदो आयो ऐं अञा वेहण जी कोशिश पियो करे हेॾा निहार सुभान अल्लाह जो महबूब अकरम जीअं जो हज़रत जरीर खे ॾिठो त मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजी चादर मुबारक अल्लाह थी जो सुभान अल्लाह आमिना जे लाल पंहिंजी उहा चादर मुबारक हीअं वेठी आहे ऐं हीअं वेठे करे मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पंहिंजी चादर मुबारक खे हीअं उछल ॾिनी आहे ऐं उछल ॾेई करे हज़रत जरीर खे अल्लाह जे हबीब फरमायो ओ जरीर इहा चादर विछाए तूं पंहिंजे क़ौम जो चङो आहीं मां मोहम्मद करीम नेकन सालिहन जी इज़त कंदो आहियां इहा चादर विछाए न चादर जे मथां वेही रहो हज़रत जरीर जहिड़ी मन मां तोखे मुस्तदरक इमाम हाकिम जा लफ़्ज़ ॿुधाया हज़रत जरीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ी मन मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इहा करम नवाज़ी फरमाई जो महबूब पंहिंजे उम्मती जेको अञा उम्मती थियण जे लाइ आयो आहे उम्मती थियो कोन्हे अल्लाह जे हबीब उनजी इज़त ईअं फरमाई मुस्तफ़ा जहिड़ी मन इहा चादर मुबारक उछली मुस्तफ़ा जी इहा करम नवाज़ी पर वरी ॾिस त उन सहाबीअ तोखे मांखे कहिड़ो अदब जो सबक़ ॾिनो आहे अल्लामा हाकिम रहमतुल्लाह तआला अलैहि मुस्तदरक इमाम हाकिम में लफ़्ज़ थो फरमाए हज़रत जरीर उथियो आहे उथी करे अॻिते वधियो आहे ऐं वधी करे हज़रत जरीर रज़ी अल्लाह तआला अन्हु फतक़ब्बलहु अला नहरिही हज़रत जरीर अॻिते वधी करे अबा नहर चइबो आहे जिथां सीनो शुरू थींदो आहे ऐं पिची जंहिं जॻह ते ख़तम थींदी आहे हज़रत जरीर अॻिते वधियो आहे वधी करे मुंहिंजे महबूब मदीने वारे जी चादर मुबारक खे पंहिंजे सीने ते अची करे रोकी ऐं सीननि ते अची करे रोके करे हज़रत जरीर उहा चादर खणी करे पंहिंजे उनखे हेठि गिरणु कोन ॾिनो आहे उन चादर खे हथनि सां थले करे पंहिंजे अखियुनि ते लॻाए ऐं अर्ज़ु कई या रसूल अल्लाह मां जरीर पुट अब्दुल्ला में ताक़त कान्हे जो तो मोहम्मद करीम जे चादर खे हेठि रखे बल्कि तुंहिंजी चादर जो मक़ाम हेठि न आहे बल्कि तुंहिंजी चादर मुबारक जो मक़ाम मुंहिंजे हथनि मुबारक ते आहे खुदा जो ये लफ्ज़ खुदा पढ़िया मुस्तदरक इमाम हाकिम वारा मुझो सीरो ठरी पयो वो जो मुस्तफा जो करम कपा जी जेको सहाबी थियण वारो आ उन जे मथा पंहिंजी जाइ ते आहे पर महबूब जे सहाबी बि मुस्तफा जी चादर जो अदब करे ॾेखारियो उम्मत खे सबक ॾिनो अरे अल्लाह जो हबीब केॾो बि करम करे पर अदब वरी बि न विसारजा मुस्तफा जी चादर जो अदब ज़रूर सुञाणे
पंहिंजे नहर वारी जाइ ते हिते अची करे ईअं अची करे चादर खे रोके सीनो ॾेई करे कंहिं शइ खे जीअं रोकबो आहे झलबो आहे ईअं अची करे उनखे पंहिंजे सीने ते झले सीने ते रोके हेठि किरण न ॾिनई उनखे अखियुनि ते रखे मुंहिंजे महबूब अकरम हाणे हदीस जा लफ़्ज़ ॿुध हाणे उन खां पोइ मुंहिंजे महबूब पंहिंजे सहाबनि खे मुखातब थी करे फरमायो मन कान युमिनु बिल्लाह हदीस जा लफ़्ज़ थो पढ़ी ॿुधायां ऐं इहो मुल्ला जेको ग़लति लफ़्ज़ थो पढ़े उहो बि पंहिंजा सिखी छॾे इस्लाह करे मन कान يؤمن بالله واليوم الآخر فإذا أتاه كريم قوم فليكرمه أو كما قال النبي صلى الله عليه وسلم بابو فرمایا تمام جي قوم جو چङو عزت دار نیک صالح اچي ته ان جي عزت به कंदा कयो उन जो ख़्याल बि कंदा कयो कहीं शराबी इलाज ना है कहीं कबाबी इलाज ना है उन्हनि लाइ ना है जेके माण्हुनि जा बच्चा माराइनि उन्हनि लाइ ना है जेके सॼी राति शराब नोशी में गुज़रे न त छा पोइ ईअं चवंदो त छा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे फासिकनि फाजिरनि जे अदब जो पे हुकुम ॾिनो न मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चङी जी इज्जत जो फरमायो आहे त जेको नेक सालिह हुआ या रसूल अल्लाह चवण वारो आहे इज्जत करणी आहे त उन जी करे अली अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुकम्मल ई हवा मां तोखे वधा थो क्लिप तोखे इंटरनेट ते मिली वेंदो सरदारनि जी इज़त कयो साम्हूं वेठो त वञे टुकरेल मुला टुकरेल रुगो टुकर जे कॾहिं पर हेॾे ॾियार अबा जेको पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर जी तारीफ़ न कंदो अल्लाह उनखे सज़ा इहा ॾिनी आहे त वॾेरनि जे दर ते फिरंदो वक़्तु मां वलियनि खां तोखे परे करे छॾे 5 मिंट चवे त सोने गौस पाक जी तारीफ़ कर तवाज़ु फिरी वेंदो सुबुह फिरी वेंदो गौस पाक जी तारीफ़ कोन करे सघंदो उते हुन जी ज़बान खे तालो लॻी वेंदो पर कसम ख़ुदा जो मां तोखे इहा ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां को सुनी रब तोखे भाग अता फरमायो आहे वलियनि जे शान जी सच बरता कई थी रब त वलियनि वारो दॿ बि रब नसीब फरमायो आहे